रियल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन। असां तव्हांखे गुज़िरियल हफ़्ते आगाह कयो त पाकिस्तान कॉटन रिसर्च इंस्टीट्यूट सकरंड में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां कमु कंदड़ 43 कचनि मुलाज़िमनि खे बिना सबब नौकरियुनि मां बरतरफ़ कयो वियो। उन्हनि एहतजाजी तहरीक शुरू कई जेका ॾींहुं राति जारी आहे। प्रोग्राम रियल इश्यूज़ में ही मामिलो उथारण खां पोइ एतिरो सो ज़रूरु थियो आहे त मुतासिर मुलाज़िमनि जी कमेटी जे चेयरमैन कादिर बंदूखेल तरफ़ां हिन मामले जो नोटिस वठंदे नेशनल फूड सिक्योरिटी खाते जे सेक्रेटरी खां तफ़सील तलब कया विया आहिनि, जंहिंखां पोइ मुलाज़िमनि खे हिकु उमेद जागी आहे त संदन मसइलो हल थींदो। बरतरफ़ थियल मुलाज़िमनि जो हिकु ई मुतालबो आहे त खेनि नौकरियुनि ते बहाल करे खेनि रहियल पघारूं ॾिनियूं वञनि ऐं खेनि रेगुलर कयो वञे। वधीक तफ़सीलनि खां आगाह कंदो असांजो सकरंड जो रिपोर्टर ग़ुलाम क़ादिर चांडियो। जेरफन जीअं त पाकिस्तान कॉटन रिसर्च इंस्टीट्यूट जे कचनि 43 मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मनता लाइ PCC जे मेन गेट आॾो अॼु 16 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। ही मुलाज़िम ॾींहुं राति एहतजाज कनि था पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ। जॾहिं त आवाज़ टीवी जे प्रोग्राम रियल इशूज़ ते हिननि जो आवाज़ उथारण खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA कादिर मंदोखेल जेको चेयरमैन आहे बराए मुतासिरीन मुलाज़िमनि जो, उन फीडरल सेक्रेटरी खां इन्हनि मामले जो नोटिस वठण लाइ हिननि जो सॼो मामिलो उन एजेंटा ते रखियो आहे जेको 18 तारीख़ ते गुज़रियो। उन दौरान इन्हनि जी जेका मौतली थी आहे या जेका गैर क़ानूनी बरतरफ़ी थी आहे उन ते उन्हनि जो गौर वीचार हलंदड़ आहे। जॾहिं त हिन मुलाज़िमनि पारां इहा उन कादिर मंदोखेल जेको चेयरमैन आहे बराए मुतासिरीन मुलाज़िमीन उन्हनि खां उन्हनि जी उमेद हिकिड़ी जागी पई आहे, जंहिं दौरान हिननि इहो कादिर मंदोखेल खां इहा अपील बि कई आहे त असां मुलाज़िम आहियूं जेके गुज़िरियल के हिननि में उहे मुलाज़िम आहिनि जेके 10 सालनि खां कमु कनि था ऐं के उहे मुलाज़िम आहिनि जेके 39 ऐं 38 सालनि खां हिन PCC इदारे में कमु कनि था ऐं उहे इहा ई हिकिड़ी उमेद रखियो वेठा आहिनि कादिर मंदोखेल खां त हीअ हिन मामले जो नोटिस वठंदो। तोड़े जो हिन फीडरल सेक्रेटरी वटि हिन सॼो मामिलो हुन एजेंटा ते गौर बि हले पियो ऐं उन्हनि ते ॻाल्हियूं बि थियनि पियूं। हाणे हिननि मुलाज़िमनि खे उमेद आहे त असां इन कादिर मंदोखेल जेको चेयरमैन आहे बराए मुतासिरीन मुलाज़िमीन पारां उहो अहिड़े क़िस्म जो को फ़ैसिलो ॾेई असांजे जेके उजामियल असांजी चुल्हियूं आहिनि घरनि जूं जेके नथियूं भरनि ऐं असां हीअं हिन वक़्तु बेरोज़गार आहियूं ऐं बेरोज़गारी सबबु ई ॾींहुं राति हिन PCC जे मेन गेट आॾो वेठा आहिनि। हुननि इहो बिलावल भुट्टो ज़रदारी खां बि मुतालबो कयो आहे ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खे बि अपील कई आहे। उन सां गॾोगॾु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे बि उन्हनि अपील कई आहे त महिरबानी करे असांजे हिन मामले जो नोटिस वठी असांखे ॿीहर नौकरियुनि ते वरी बहाल करे ऐं असांजूं जेके रहियल पघारूं जारी कयूं आहिनि। हाणे ॾिसिजे त ईंदड़ वक़्त में ही बहाल थियनि था या हिननि जो इहो एहतजाज जारी रहंदो। जी इरफान। नाज़रीन, सकरंड जो रिपोर्टर ग़ुलाम क़ादिर चांडियो पाकिस्तान सेंट्रल कॉटन रिसर्च इंस्टीट्यूट जे बरतरफ़ मुलाज़िमनि जे मसइले जे हवाले सां आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर कुझु अहिड़नि ई बरतरफ़ थियल मुलाज़िमनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। संदन छा चवणु आहे, छा मुतालबो आहे, अचो त ॿुधूं। असां हिते पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी जेको नेशनल फूड सिक्योरिटी तहत इदारो उन जे मातहत कमु करे थो, उन में तक़रीबन आउं हिते डेली वेजिस ते तक़रीबन 10 सालनि खां कमु कयां पियो। उन में काफ़ी अहिड़ा दोस्त बि आहिनि जिन मां हिकिड़ो अहिड़ो दोस्त आहे जंहिंखे 38 साल थी चुका आहिनि ऐं काफ़ी खे 15 साल, किन खे 10 साल, किन खे 20 साल थी चुका आहिनि। हिन इदारे में राति ॾींहुं महिनत कंदा पिया अचनि ऐं उन्हनि जी महिनत जो सिलो उन्हनि खे असांजे जेको इदारे जो आहे PCC आला हुकाम ऐं नेशनल फूड सिक्योरिटी उन्हनि खे इनाम तौर इहो ॾिनो जबरी बरतरफ़ गैर क़ानूनी बरतरफ़। इंतिहाई अफ़सोस सां तो चवणो थो पए जिन पंहिंजे हक़ घुरण लाइ जॾहिं आया त उन्हनि खे रेगुलर करण जे बजाए PCC आला इंतिज़ामिया ऐं नेशनल फूड सिक्योरिटी इहो बहानो करे उन्हनि खे टर्मिनेट कयो, उन्हनि खे बरतरफ़ कयो त तव्हां अनअप्रूवल आहियो। अनअप्रूवल ऐं जेके ही दोस्त गॾु थिया आहिनि जेके राति ॾींहुं एहतजाज ते वेठा आहिनि जिन जी अञा ताईं का बि दाद रसी नथी थिए, छा इहे अनअप्रूवल आहिनि? जिन अनअप्रूवल ते 30 सालनि खां कमु पियो कयो इदारे उन्हनि खे माना पघारूं पे ॾिनियूं, अॼु उहो जवाज़ ॼाणे उन्हनि खे दरबदर कयो आहे, अॼु उन्हनि खे बेघर कयो वियो आहे, अॼु उन्हनि जे बचनि ॿारनि खे मासूम बचड़नि खे उन्हनि खे फाका कशी ते मजबूर कयो वियो आहे। ॾींहुं राति
ते एहतजाज ते वेठा आहियूं। गुज़िरियल कई सालनि खां असां हिते कमु करे रहिया आहियूं काटन रिसर्च इंस्टीट्यूट में, लेकिन 1 मई जेको लेबर जो आलमी ॾींहुं आहे असांखे हितां टर्मिनेट कयो वियो। असां वटि हींअर ॿियो को बि रस्तो कोन्हे। असां पंहिंजी सॼी ज़िंदगी हिते ॾेई छॾी आहे हिन इदारे खे। हाणे असां न किथे अप्लाए करण जहिड़ा रहिया आहियूं, न असांजी का उमिरि रही आहे किथे ॿी जॻह ते अप्लाए कयूं। असां हिन इदारे में मुसलसल महिनत सां ईमानदारी सां कमु कयो आहे ऐं कॾहिं बि हालांकि असांजी कटौती कई वई आहे पघारुनि मां, पर कॾहिं बि असां कंहिंखे दाह न कई आहे, पंहिंजी ईमानदारी सां कमु कंदा रहिया आहियूं। असांजो हुकूमत खां इहो मुतालबो आहे, डॉक्टर कादर मंडूखेल स्पेशल कमेटी चेयरमैन जेको मुतासिरा मुलाज़मीन आहे उनखां बि अपील था कयूं त महिरबानी करे असांजो अज़कुद नोटिस वठी असांजो वाइस प्रेसिडेंट PCC ऐं सेक्रेटरी PCC ख़ासि कर फेडरल सेक्रेटरी हसन इकबाल साहब ऐं मिनिस्टर तारिक बशीर चीमा उनखां इहा रिक्वेस्ट था कयूं महिरबानी करे असांखे रेगुलराइज़ कयो वञे ऐं असांजी ज़िंदगी जेकी आहे मफ़लूज थी चुकी आहे। नाज़रीन, खैरपुर ज़िले जे इलाइक़े पीर ॻोठ भरिसां बुलहण कलोड़े ॻोठ में 2 माज़ूर भाउ भेण क़स्म पुरसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ही भाउ भेण न रुगो माज़ूरी पर मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां पेश आहे अब्दुल रज़ाक कलोड़ी जी ही रिपोर्ट। हिन अमड़ जी अज़मत खे सवें सलाम छो न ॾिजनि, जंहिं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे माज़ूर ऐं बीमार धीउ ऐं पुट जे ख़िदमत लाइ वक़्फ़ करे छॾी आहे। पीर ॻोठ वेझो बिलहण कलोड़े जी हिन अमड़ खे 7 ॿारनि जो औलाद हो, जंहिं मां 4 ॿार माज़ूर थी विया, जिन मां बि 2 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। हाणे संदसि पुटु इमरान शेख ऐं धीअ रुखसाना माज़ूरी ऐं बीमारियुनि जी अज़ियतुनि खे भोगे रहिया आहिनि। हिन बेवा औरत पंहिंजे औलाद जे इलाज ते वटसि जेकी कुझु हो खपाए छॾियो। इमरान ऐं रुखसाना न रुगो माज़ूर आहिनि पर मुख़्तलिफ़ बीमारियुनि में पिणु विकोड़ियल आहिनि, पर संदन अमड़ वटि हाणे एतिरा पैसा न आहिनि जो हिननि जो इलाज कराए सघे। सरकार ऐं समाज जी बेहिसी जी इंतहा इहा आहे जो 8 साल अॻु तॾो के DC खैरपुर मुनवर अली मिठियाणी माज़ूर नौजवान इमरान शेख खे म्यूनिसिपल कमेटी पीर ॻोठ में कच्ची नौकरी ॾिनी, जितां खेसि हिकु अधु भेरो 6000 रुपया पघार मिली। पर थोरे वक़्त बाद म्यूनिसिपल कमेटी जे अमलदारनि माज़ूर इमरान जी इहा थोरी पघार बि बंदि करे छॾी। मुंहिंजो नालो मोहम्मद सालियो आहे। असां ज़ाता शेख ऐं वेठल ॻोठ बिलहण UC आदल शाह। ही मुंहिंजे घर में सौट बि आहिनि, साला बि आहिनि, 4 ॼणा, जंहिंमें 2 जॾड़ा छोकिरियूं 2 छोकिरा जॾड़ा, जिन जो पीउ बि गुज़ारियो आहे, न हिननि खे बनी आहे न ॿारो आहे। हिननि जो वक़्तु तमामु ॾुखियो गुज़रे थो पियो। ॿुधो साईं, हिननि जो वाल साहिबु जेको हिननि जे सदमे में फ़ौत थी वियो। पोइ साईं हिननि खे जेको आहे सो मुनवर साहिबु मिठाणीअ 2013 में हिकिड़ो कचो टेम्परेरी आर्डर ॾिनो इमरान खे, जिन जी पघार जे 1 महीनो ॾियनि था त वरी साल कोन था ॾिसनि पिया। पको त कोन कयो वीचारनि टाउन कमेटी वारा, म्यूनिसिपल पीर ॻोठ वारा। जेकॾहिं उन्हनि ॾे जॾड़ा खणी वञा थो चए असांजे हथ में न आहे, पाण उन्हनि खां पुछां थो त भाई कंहिंजे हथ में जहिड़नि मज़ूरनि खे पंहिंजो हक़ कोन, टेम्परेरी आर्डर निकितल आहे, परमानेंटली न आहे। पके करण जे बदिरां 13 जो आर्डर आहे, धार जे साहिबु डॉक्टर ॾिनो हो। ॿुधो साईं, उहो पको त कोन कयूं, हथियूं हुननि खे टेम्परेरी रखियूं, पर 6000 पघार बि वीचारनि खे कोन पई मिले। हिननि जो वक़्तु तमामु ॾुखियो थो गुज़रे। हे मुंहिंजा भेण जा बि आहिनि, जेको मुंहिंजो हाल हूंदो आहे मज़ूरी करे महिनत करे पंहिंजो जेको बि हूंदो आहे बोड़ भाॼी जेको ज़मानो थींदो आहे ग़रीबी हालात सो कंदो आहियां। ॿियो त असां वटि साह जी तकलीफ़ आहे, फेफड़नि जी, कि त इमरान खे बेड सोलो आहे साईं। हाणे इन्हनि जी दवा घटि में घटि 3-4 रोज़ दवा बि इन्हनि जी थी अचे भई। हाणे इहो थियणु खपे त इमरान ख़ान खे पंहिंजो ऑर्डर पको ॾिनो वञे। हिननि जे ख़िदमत दौरान मां हाणे मूंखे बि ऑर्डर ॾिनो वञे त जेकॾहिं हिननि जो घर ऐं हिननि जी सिहत जे लाइ का बहाली या कोई अहिड़ो गवर्नमेंट फंड मुक़ररु करे जेको हिननि खे अचे ऐं पंहिंजो वक़्तु सुठे तरीक़े सां गुज़ारनि। खैरपुर जे चूंडियल नुमाइंदनि इमरान ऐं रुखसाना जे इलाज लाइ माली मदद करण जा केतिरा ई ऐलान कया, पर कंहिं बि ऐलान ते अमल न थियो। माज़ूर इमरान ऐं रुखसाना खे फौरी तौरु इलाज ऐं मुस्तक़िल तौरु माली सहायता जी ज़रूरत आहे ऐं इहा सरकार जी ज़िम्मेवारी आहे त इमरान ऐं रुखसाना जे इलाज ख़ातिर क़दम खणे। गॾोगॾु सरहदीअ वारनि खे बि हिननि अबोजनि जी मदद लाइ अॻिते अचणु घुरिजे। रब पाक जे हिननि बानड़नि वटि सवाइ दुआऊं ॾियण जे कुझु बि न आहे। नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुगे खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अला निगहबान।